अवांखे शहदाद कोट मां दुख भरी ख़बर ॾींदासूं त जरवार कबीले जो सरदार चीफ सरदार अगुणू तालका नाज़िम हाजी सरदार अली जरवार जी जनाज़ नमाज़ शहदाद कोट भरिसां सनत अबाणी ॻोठ जियन खान जरवार में अदा कई वई। जनाब जंहिंमें सियासी समाजी मज़हबी अदबी क़ौम परस्तनि अॻुवाननि सहाफ़िन हर मकतब फ़िक्र सां वास्तो रखंदड़नि पीपी ज़िले लारकन जे सदर खुर्शीद अहमद जूनेजो सरदार बुरहान खान चांडियो मीर शाहनाज खान मक्सी नाहिद खान ख्वावर SSP अख्तर हुसैन चांडियो मीर हासिल खान जमारी पीपी ज़िले लारकन जो जनरल सेक्रेटरी एजाज अहमद लिगारी साहब खान जरवार गुलाम अली खान लिगारी रईस अनवर खान जरवार साहब खान जरवार रईस अकबर खान जरवार कामरान खान जरवार हाफिज़ जमील अहमद जरवार हाजी कुर्बान अली जरवार उस्ताद तालिब जरवार कामरेड आसिफ अली जरवार साजिद हैदरी जरवार कामरेड शाह जरवार ॿियनि घणी खां घणी शिरकत कई। जनाज़ नमाज़ खां पोइ हज़ारे अखियुनि आलनि अखियुनि सां संदसि जे मड़ खे मिटीअ मां हवाले कयो वियो। पोइरनि में 5 पुट 3 घरवारियूं ऐं नियाणियूं सोगवार छॾियूं आहिनि। जॾहिं त जनाज़ नमाज़ में 8,000 खां मथे माण्हुनि शिरकत कई। जनाज़ नमाज़ में सन बलोचिस्तान खां माण्हू शरीक थिया जॾहिं त सनस जो तॾो ॻोठ जियंद खान जरवार में विछायो वियो आहे जिते सनस सौट मीर शौकत अली खान जरवार सनस पुटनि मीर जहान ज़ैब खान जरवार मीर जुनैद खान जरवार सां ताज़े ते सिलसिलो जारी आहे। जॾहिं शहदाद कोट शहर सोग में बंदि रहियो होॾां पीर ऑफ गंबट ऐं पीर ऑफ रानीपुर जा गादी नशीन पिणु तॾे ते पहुता।